सांवरी सांवरी मूं तोखे केतिरा भेरा झलियो आहे अकेली घर खां ॿाहिरि न निकिरंदी कर। तूं केरु थींदो आहीं मूंखे रोकण वारो? इहो हुकुम वञी पंहिंजे घर हलाइजां। सांवरी तुंहिंजी ज़बान हद खां वधीक थी हले। मां थो चवां पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। ऐं ॻाल्हि कन खोले ॿुध। तुंहिंजो इहो रवैयो मूंखां नाहे बर्दाश्त थींदो। सांवरी सुठो अथई त मूंसां न फिटाए, छो त कुझु ॾींहंनि में पंहिंजी शादी थियण वारी आहे ऐं उन खां पोइ तुंहिंजो अहिड़ो हशर कंदुसि जो तूं आईने में पाण खे सुञाणे बि कान सघंदी आहीं। हा हा तोखे मोकल आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों। वालेकुम सलाम। अरे तव्हीं छो आया आहियो? बगन हिननि खे मूं घुरायो आहे। ही पंहिंजा पुराणा यार आहिनि। ही पंहिंजे टोले में गॾु हूंदा ऐं सिजावल जी हिननि पक्की ताड़ कई आहे, तंहिं करे मूं हुननि सां हथ मिलायो आहे। करम खान ही मुंहिंजा पुराणा दुश्मन आहिनि, पाण हिननि सां गॾु न रहंदासीं। बगनी छा थो ॻाल्हाईं? होश में त आहीं? होश आहे तॾहिं त ॻाल्हायां पियो। ऐं सिजावल सचो इश्क कयो आहे, मां सचनि जे पासे आहियां। हुन इश्क न, असांजे दोस्त वॾे जी इज़त में अखियूं विधियूं आहिनि। कुझु बि हुजे पर मां हिननि सां गॾु न रहंदुमि। बगन बाबा तोखे जे ॻाल्हि सम्झ में नथी अचे न, तूं भली हलियो वञ। बाक़ी करम खान जा असां पुराणा यार आहियूं। कामिल तूं बेफ़िक्र थी रह, जे बगन वञे न वञण ॾीस। बगन सोची सम्झी टोले मां निकिरजां, मतां ही सौदो तोखे सुभाणे महांगो भले पवे। करम खान सौदो महांगो जा सस्तो, इन्हे खे मोह पिया ॾींदासीं पंहिंजी यारो यारी। ऐं वेंदे वेंदे इहा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधियो वञ, जे वरी असांजे रुख चढ़िया न छॾींदासीं कोन। ॾिठल ही कामिल खान, ॾिठल ही। हल भली हल, जॾहिं जा मींहं तॾहिं जा पाणी। वालेकुम सलाम। बाबा ॾियो ख़बर, वरी छो आया आहियो? साहब 2-3 ॾींहं अॻु में असां एफआईआर कटाई, उन जो छा थियो? साहब असांजो भाउ मारिजी वियो हो न, असां हुनजे क़ातिलनि जी पुछा करण आया आहियूं। बाबा असां जॻह जॻह ते छापा आया आहिनि पर उहो हथु कोन थो अचे। साहब कीअं बि कयो हुन क़ातिल खे गिरफ़्तार कयो। असांजो जवान भाउ हुन नाक मारियो आहे। सिर्फ़ु तव्हांजो भाउ कोन्हे मारियो, पर हुन ते ॿिया भला केतिरा केस आहिनि। हाँ साहब, हू वाक़ई वॾो ज़ालिम आहे।
साहब पोइ बि असांजे कम जी पारत हुजो। असां कोशिशि कयूं पिया, अलाह कंदो जल्दी पकड़िजी वेंदो। साहब कोशिशि न, कातिल खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो। हा हा घबरायो न, अलाह भली कंदो। ठीकु आहे साहब, पोइ असां हलूं था। सावरी भेण, तूं मासूम आहीं, तूं बेसम्झ आहीं ऐं हीअ दुनिया ॾाढी धोखेबाज़ आहे। सजावल जी नज़र तो में न पर असांजी दौलत में आहे। अदा साईं, ईअं नाहे, सभई माण्हू हिकु जहिड़ा न आहिनि। सजावल ईअं नाहे, हू मूंसां सचो प्यारु कंदो आहे। सावरी भेण, प्यार त प्यार हूंदो आहे, पर सचो या कूड़ो न आहे हूंदो। इहे माण्हू प्यार जे नाले ते धोखो ॾेई अबोज छोकिरियुनि जी इज़त सां खेॾींदा आहिनि। पर सजावल त मूंसां शादी करणु थो चाहे। शादी ऐं तलाक जो फ़ासिलो तमामु नंढो आहे। सावरी भेण, तूं सम्झण जी कोशिशि कर। अदा साईं, मां त बसि एतिरो थी सम्झां, सजावल मूंसां सचो प्यारु कंदो आहे ऐं हू मुंहिंजो पसंदीदा शख़्स आहे। शादी खां पोइ सभु कुझु ठीकु थी वेंदो, या पसंदि या नापसंदि पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। पर अदा साईं, बसि तुंहिंजी शादी जी तारीख़ तय थी वई आहे। हाणे हिन सजावल खे दिमाग़ मां कढी छॾ। जेको सम्झाए थमाई उहो चङी तरह यादि कर। अदा भाउ जो ख्यालु रखजांइ ऐं शहर खां थी अचां थो। अदा वॾा, शहर कैसां वञूं था? मां हिन करम खान जो बंदोबस्तु करण थो वञा, जंहिं मुंहिंजे हुकुम जो इनकार कयो आहे। हा दा, हिन करम खान जे दिमाग़ में हवा भरियल आहे। इहो आहे विंझार खान जी टेकुनि ते। मां SP खे चई जेसि ताईं हिन जा वारंट न कढाईंदुसि, हेसि ताईं मूंखे सकून न ईंदो। पर पाण वारे भाउ जो बि ख्यालु रखजांइ, हू होश में ई न आहे। त सिजावल बीठो आहे, हिनखे त असां आसमान ते पे ॻोल्हियो, हीउ त असांखे धरती ते मिली वियो आहे। वञी करम खान खे ॿुधायांसि थो, हिनखे ॾिसूं था। दोस्त वलण, मां वञा थो यार सां मिलण। यार ये अजरक में मूंखे कमदार ॾिसी वरितो आहे। इन जे करे अजरक तोखे ॾियो थो वञा। मां यार सां मिली पोइ मोटी थो अचां, पोइ अजरक तोखां वठां थो। चलो ठीकु आहे, तव्हां थी अचो, अजरक मूंखे ॾियो, बसि मां बीठो आहियां। ठीकु आहे, अलाह ॾिनो बचण वारो आहे, तूं थी अच। ॾे ख़बर सिजावल किथे आहे? सिजावल वियो आहे पंहिंजे यार सां मिलण, ऐं मूंखे चयो अथसि तूं हिते बीह, अलाह ॾिनो अचे, तव्हां ॿई बीहो, मां यार सां मिली अचां थो। ऐं वरी हीअ अजरक बि मूंखे ॾेई वियो, ताकी चई कमदार ॾिसी वरितो आहे, तूं अजरक वेड़ जीअं मां थी अचां, इन करे मां हिते बीठो आहियां। बसि यार, इन जी बि सर ई कोन थी यार खां सवा। सुभाणे न को मसइलो थी पवे, असां लाइ ॾचो थी वेंदो। करम खान, मां सिजावल खे ॾिसी आयो आहियां। ठीकु आहे, पोइ हलो त हिनखे ॾिसूं। अचो। देख ख़बर, हिते त सिजावल बीठो हो न, तूं वरी हिते कीअं बीठो आहीं? असांखे ख़बर न आहे सिजावल जी बाबा, असां सवेर जा हिते बीठा आहियूं। देख ख़बर मोहम्मद बस क्या, तो चो न सिजावल हिते बीठो आहे। किथे आहे सिजावल हिते? करम खान, हिते ई सिजावल बीठो हो। थी सघे मूंखे ॾिठई शक पियो त हितां टर्की न वियो हुजे।
तूं ची बि यार हाणे ख़बर कोन थी पवे असांखे। अरे हलो हलो हाणे हलो। अब केरु आहीं फोन करे मूंखे छो घुरायो अथई? बस मिठा खान, मुंहिंजो नालो बगन आहे, मां करम खान जे टोले जो आहियां। वैसे मूं हुन जे टोले मां बग़ावत कई आहे, हाणे हिते पुलिस मूंखे रहणु कान ॾींदी। पर तूं हुन सां बग़ावत छो कई आहे? ऐं शरीफ़नि वारी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहियां। तव्हां महिरबानी करे रेस मुंहिंजी पुलिस मां जान छॾायो। ठीकु आहे, मां अधे वॾे सां ॻाल्हायां थो। तव्हां जेको कमु चवंदव न रेस, मां हाज़ुर आहियां अव्हां लाइ। पर यादि रखजांइ का असां वटि चाल सोचे ईंदा, असां खां वधीक को बुरो न हूंदी। रेस हाणे मां हलां थो, मुंहिंजी मिड़ई थोरी भारत अथव। ठीकु आहे, हाणे तूं भली हल।